अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां गॾु साथ ॾींदी न्यूज़ एंकर प्रिया। सभा खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। तोशाखाना केस में अदालत बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी खे 17 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। स्पेशल जज शाहरुख अर्जमंड अडियाला जेल में केस जो फ़ैसिलो ॿुधायो। अदालत पारां बानी पीटीआई बुशरा बीबी खे 1 करोड़ 64 लख ॾंड जी सज़ा बि ॿुधाए छॾी। 2 डिसंबर 2024 ते बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी मथां केस में फर्ज़ जुर्म लागू कयो वियो हो। 13 जुलाई 2024 ते तोशाखाना 2 केस में ॿिन्हिनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई हुई। बानी पीटीआई ऐं बुशरा बीबीअ जे वकीलनि पारां फ़ैसिले खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। बैरिस्टर सलमान सफ़दर चयो आहे त जज लिखियल फ़ैसिलो खणी आयो हो। अॼु त दलील मुकमल थियणा हुआ। जवाबदारनि ऐं वकीलनि जे गैर मौजूदगीअ में फ़ैसिलो ॿुधायो वियो। बानी पीटीआई फ़ैसिले ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में अपील दाख़िल करण जो चयो आहे। अडियाला जेल ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर सलमान सफ़दर चयो आहे त अडियाला जेल में कॾहिं बि इंसाफ़ नाहे थियो। बानी पीटीआई ऐं उन जी घरवारीअ खे तमामु ॾुखे हाल में रखियो वियो आहे।